जय झूलेलाल सभी भाउरनि ऐं भेनरुनि खे असांजो जय झूलेलाल। राजस्थान जे पहिरें सिंधी चैनल सिंध जी आवाज़ में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। इन चैनल ते तव्हांखे हर जानकारी मिलंदी असांजी मातृभाषा सिंधी में। जय झूलेलाल। अॼु असां आया आहियूं भोपालपुरा स्थित सिंधु भवन, जेको खानपुर पंचायत जो भवन आहे सिंधु भवन। इन में अॼु आयोजन थियो आहे 7 दिवसीय श्रीमद भगवत कथा जो, उहो बि पंहिंजी मातृभाषा सिंधी भाषा में। हलो अंदरि हलूं था, सिंधी भाषा में भगवत कथा जो आनंद वठूं था। जय झूलेलाल। भर भक्ति दी प्यारी तो मिले भोजन दी थाली। चौ हरे राम श्री कृष्ण गोविंद माही वृंदावन बिहारी लाल की। त उहा कथा उनखे चइबो आहे सहज समय में जेकी थींदी आहे न, सहज कथा। हाँ, हर शहर में काथे जेके स्थान संत कंदा आहिनि उते कथा ॿुधणी। हाँ, जाते खानपुर जी हिन आसपास जिन भी सेवा कई आहे, कण जेतिरी भी सेवा कई आहे, तन मन धन सां असांजी मिठड़ी समाज जो असां भगवान खे अरदास था कयूं त सदा सदा आनंद में रहे, मस्त रहे, व्यस्त रहे ऐं श्रद्धा विश्वास रहे, तन मन निरोग रहे। प्रभु लोक परलोक सुहेलो थे। जेके भाउर असांजा मुखी साहब भाउर भेनरूं जिन भी हिकिड़ो डिस्पोजल खणी करे भी डस्टबिन में विधो आहे, उनजी भी सेवा अजाई करे। भंडार में हिकिड़ो चांवर जो दानो भी अची करे कंहिं सेवा कई आहे त उहो हिकिड़ो भी लखे गुना थी करे तव्हांखे वापसि मिलंदो। उहा सेवा अजाई वञण वारी नाहे। ऐं असांजी मिठड़ी समाज सभु संगत प्रेमी माताऊं भेनरूं भाउर वधन वसन कथा जे प्रचार जो चौ हरे राम मनोज भैया मुंहिंजो नालो। ऐं उहो असां पंहिंजे चैनल ते बि मोकिलियोसीं, जंहिंमें कई हज़ारनि वटि उहो पहुचंदो आहे ऐं उन्हनि बि लाभ वठो। हीअ भर भक्ति जी प्यारी त मिले भोजन जी थाली। चौ हरे राम श्री कृष्ण गोविंद। आहे जेकी असांजा शूटिंग करे रहिया आहिनि, ज़रूरु इहे बि कुझु कलम तक अमृत पहुचाईंदा। सभिनि जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी वॼायो भाई सभिनि खे। इहा संगत जी आशीर्वाद थे ऐं स्वागत थे असांजी थोरी करे। बोलो बांके बिहारी भगवान की पीजा भी पिता वरी नज़र पई भोले बाबा ते त उन्हनि खे महादेव नज़र न आयो, उनखे ज्ञानो नज़र आयो। अहंकार करे हेठि वेठो आहे, हिन मुंहिंजो सम्मान न कयो, क्रोध अची वियो, अभिमान में भरजी करे बड़बड़ करण लॻो। अरे सवा सदो देवता ॿुधो, हिन देवताउनि जे सभा में कोई अधर्मी माण्हू अची वियो। अरे महाराज छा था ॻाल्हायो, देवताउनि में अधर्मी? हा हा के? अरे ॿियो के? हे मरकट लोचन। मरकट लोचन सम्झो था, जंहिंजी बंदर जहिड़ी अखियूं। ॻाल्हाए छा थियो? सभापति थी करे पहिरियों भाषण थो ॾे। हा हा मां डंके जे चोट ते थो चवां, ॿुधो भाई, हिनखे न शीला न मर्यादा न धर्म न नैतिकता। उथी करे जेको पंहिंजे ससुर खे प्रणाम तक नथो करे, रख जी ढेरी लॻाए वेठो आहे, भूतनि प्रेतनि जी टोडी खणी करे नांग गले में विझी नरमुंडनि जी माला पाए करे हे घुमंदो रहंदो आहे, मसाणनि में वेठो हूंदो आहे। जटाऊं त ॾिसो कीअं वधाए रखियो अथई। काॾे मुंहिंजी न्याणी मृग लोचन और काॾे मरकट लोचन। मांजी धीअ हिरण जहिड़ी अखियुनि वारी हिरणी थी आहे, बंदर जहिड़ी अखियुनि वारो। मां त फासी पियो। चौ हरे राम। ये चई करे अपमान करे आखिर शिव भगवान के शाप दे छॾी त मां शिव शंकर के शाप थो ॾियां, हिनखे यज्ञ में कोई हिस्सो न मिलंदो। नंदी महाराज खे क्रोध अचे, पहिरियों बि गुस्सो आयो, भगवान शिव जी रोके वरितो। हाणे उथी बीठो, ओ दक्ष पद जे मद में तूं अंधो थी वञा। असांजे भोलेनाथ भंडारी कालस्य काल महाकाल देवस्य देव महादेव के शंकरम कल्याण करोति थी शंकर, जंहिंजे नाले सां कल्याण थींदो आहे शिव, उनखे चए थो हिस्सो न मिलंदो। उनखे बड़बड़ाए करे घटवट थो ॻाल्हाए, वटि मां बि तोखे शाप थो ॾियां, तोखे बकरी जो सिर लॻी वियो। अरे बाप रे। हाणे भृगु ऋषि आया, उन्हनि जा जेके ऋत्विज हुया, जेके यज्ञ कराइण वारा, अरे सौरे ऐं न्याणे जे विच में तूं ॻाल्हाइण वारो केरु थींदो आहे? वञो मां बि शाप थो ॾियां। शिव भगवान जा जेके गण आहिनि सभु पाखंडी थी वेंदा।
जी अरे भैया यज्ञ समारोह की शाप समारोह सवाल तो निकरो ओडी मन तो गाल शांत थी पर दक्ष जे मन में क्रोध न वयो अंदर ही अंदर जलतो रहो वरी एकड़ो यज्ञ की और शिव भगवान के निमंत्रण ॾिनी हाणे सब देवताउनि जा विमान भोले बाबा जे कैलाश पर्वत जे मथो वञण लॻो पार्वती माता जिद कई प्रभु हलो भगवान चयो न जे अखियुनि में प्रेम कोन्हे हृदय में सिक कोन्हे देवी उन वटि न वञणु खपे चाहे सॻो संबंधी पार्वती मां पंहिंजो सती माता चयो त प्रभु मूंखे आज्ञा ॾियो मां वञा शिव भगवान चयो मूंखे बि आसार सुठा नज़र नथा अचनि कुछ गड़ गड़ ॾिना माता सती वई थियो उहो ई जेके शिव भगवान जा वचन आहे जीअं उन समारोह में वई त कोई प्रेम सां नथो भेनर मुस्कुराइनि थियूं माता केवल गले लॻाए प्रेम सां सादर भल नंढा नंढा देवता कल जा देवता उन्हनि जा बि यज्ञ में हिस्सा पिया हिस्सो न आहे त महादेव भगवान जो न सती माता रोई थी वाकई मुंहिंजा पति परमेश्वर कैलाशपति सही त चओ पिया अखियुनि में आंसू अची ॾिसे थी त हिते अॼु शिव भगवान सां गॾु मुंहिंजा नारायण भगवान बि न आया मुंहिंजे पतीअ सां केॾो प्रेम आहे उन्हनि जो मुंहिंजा पति त उन्हनि जी आत्मा आहे ब्रह्मा जी भी ना आए चो हरे राम ओहो ॾाढी गड़बड़ थी माता एडो दुखी थी उते माता वचन चया योग बल सां पाण खे एकदम योग में स्थित करे चवण लगी त सब देवताओं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजा वचन ॿुधो अॼु मां संकल्प थी कया त जंहिं जगह ते जंहिं स्थान में महादेव जो सम्मान कोन्हे स्थान कोने और जेको मुझे महादेव जो अपमान तो करे या तो उनके मारे छड़े लेकिन मां वो भी कम नथी करे सका छो जो मां एकड़ी धीअ भी है मां पंहिंजी कन्या जो धर्म की निभाइण थी चाहियां पर मूंखे मलाल इहो आहे कि मां अहिड़े पिता जे शरीर में जन्म वरितो जेको शिवद्रोही आहे इन करे मां पिता खे त कुछ नथी करे सघां पर पंहिंजे इन शरीर खे न रखंदमि जेको इन शरीर में प्रकट थियो हाँ जगत गुरु भगवान शंकर के चरण कमल मकरंद जो चिंतन कंदे कंदे माता सती सब ध्यान भुलाए छॾिया श्री शिव भगवान के चरण के अलावा उन्हें कुछ भी नजर न आयो इन करे सर्वथा निर्दोष माता सती पूरी तरह से सूक्ष्म अहंकार को मुक्त थी तुरंत पैने शरीर में प्राण के खींचे करे हृदय में मथे खींचे करे मस्तक ते आणे योग अग्नि प्रकट करे उते योग अग्नि सा पैने शरीर के भस्मीभूत करे छॾियो बोलो सती जी महारानी की हरे राम श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर बस यो किसी का हाहाकार मचियो नारद महाराज भोले बाबा के खबर बुधाई शिव भगवान ॾाढो दुखी थिया छो जो सती माता उनजो अध शरीर आहे सती माता केवल सती न आहे भक्तिमती देवी आहे वीरभद्र प्रकट थियो वीर भी भद्र भी वो शिव अंश आहे शिव भगवान जी तुरंत शिव भगवान आज्ञा ॾिनी दक्षम च यज्ञम दही हे वीरभद्र यज्ञ भी नष्ट कर उन यज्ञ करण वाले दक्ष के भी नष्ट करे वीरभद्र हलियो कई भूत प्रेत हलिया हाहाकार मचाए ॾिनो देवताओं ॾिठो त प्रलय थी वई आहे छा थी वई आहे हाहाकार मचियो अची करे यज्ञ कुंड में खीर जा वॾा वॾा जेके कुंड हुया टपो लॻाए उन में हर हर गंगे जेके देवता डुबण लॻाए थियो यज्ञ में भाग वठण वारा आया पकड़े वरितो शिव भगवान जी अपमान में ॾाढ़ी आया ॾाढ़ी पकड़े पटे छॾियो पूरी मूषा देवता आया भगवान ने दंत पे कटकटायो न लगा के पहुंचो ये दंत बाहर वही भग देवता आया भग देवता के चरण लगा अक्षुता करे शिव भगवान मिल भई आमनु खणी सिद्धों की भई अक्षु बाहर करिश हाय बोले का तो वो का किया जय शिव भगवान जो अपमान थे ओ पीछे तो पक्ष रुकना करो के यज्ञ में स्वाहा बाकी जे देवता आया जान बचाए करे सब 18,422 यानी 9 तो 11 जो डबल स्पीड में बहते हाहाकार मचियो सब ब्रह्मा जी वट आया रोन लगा ब्रह्मा जी चौथा शर्म न पई अचे देवादी देव महादेव नारायण पाण परमात्मा सच्चिदानंद नारायण भगवान
मां खुद लायो पिता में ता बड़ा भगवान बन गयो देवताओं के हानि पहली गलती जो एहसास है महाराज अब की खाई तो खाई आगे खाई राम दुहाई हे गिरधारी हे बनवारी तो भांडारी उमर सारी कृष्ण मुरारी आने तो बख्श बिहारी ब्रह्मा ना कहो जटाओं जो वार पकड़ो पट्यो तो हे हाल कियो आज मर ट्रो नेत्र खोलीदा महाराज कई लोग रखती है ब्रह्मा जी चौंता हिम्मत आने जो प्रभाव बिठो अगते हलो आने उन जो करुणा जो स्वभाव अगते अगते ब्रह्मा जी आया हाथ जोड़े करे देवता 20 करोड़ हाजिर था और अच्छी करे छा चवण लगा करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि त्राहि मां पाहि मां ता भोले भंडारी करुणा दा अवतार आयो असा अपराध क्षमा कयो असा के अहंकार अचियो अज्ञान अचियो अज्ञान जे करे असा प्रभु भूले भटके तांजो अपमान कयो ए सबनी की सजा मिली वई आ यज्ञ के थींदा है ट्रई लोक की हलंदा तांजी कृपा बिना ट्रई लोक न था हली सके महाराज हलो यज्ञ में हाने देवताओं के वरी सा जीवन जो कृपा कर भोले बाबा जो तुरंत गुस्सो नहीं उन जो एकड़ो नालो आ आशु पुरुष ॾाढो जल्दी राजी थी वियो हां तुरंत राजी थी वेंदा के नंढा नंढा ॿार न हूंदा इन करे त चवंदा आहिनि भोले बाबा भोलेनाथ भगवान भोले भंडार भोले बाबा चवंदा अरे देवताओ जरी ता असा के हिस्सो ही न था जो हां दक्ष चयो कोई हिस्सो न हूंदो असा छाली करे यज्ञ में असा जे लाइ राम नाम ही महायज्ञ है हरे राम तरी सभी देवताओं चयो न बाबा अज को असा वचन था ॾियूं त यज्ञ में जेको अवशेष बचंदो बाकी बचंदो वो तव्हांजो हिस्सो थी शिव भगवान तरी शिव भगवान चयो जोई राम सोई राम जितनो जेतिरो मिलो भाई प्रभु जी कृपा हरि राम भोले बाबा आया बाबा जी हे ॾिसो हाणे सभु कम कीअं थींदा हे भृगु ऋषि जी ॾाढ़ी पटे छॾी अथऊं महाराज काई ॻाल्हि न आहे नंढी ॾाढ़ीअ में कमु हलाइणो अथव फ्रेंच कट ॾाढ़ी कोई वॾी ॻाल्हि न आहे हलो ठीकु आहे प्रभु हाणे लेकिन जेको पूछ आहे उन खां त 32 ॿार चांवर जा डोडा कीअं खाईंदो हाँ प्रभु अखरोट कीअं खाईंदो हाँ गन्ना कीअं खाईंदो भगवान खिली करे चवनि था चओ जय श्री कृष्ण यजमान जे गंदन सां खाईंदो कंहिंजे एड़ी विज्ञा खाईंदो यजमान स्वाद उनखे हरे राम अच्छा महाराज ॿियो सभु त ठीकु आहे तव्हांजा जेके ससुर महाराज था उनजो त मस्तक ई कटी छॾियो अथनि ओ त मस्तक काथे मस्तक त स्वाहा थी वियो अग्नीअ में भगवान चवनि था ॿियो कोई मस्तक खणी अचो तॾहिं विया त उन्हनि खे हिकिड़े बकरी जो मस्तक मिलियो बकरी जो मस्तक लॻायो त पंहिंजे भक्त जा वचन बि सचा थी बोलो नंदी जी महाराज की गौरी शंकर भगवान की जय आओ जो हाणे बकरे जो मुख लॻो त हो अपमान कयो हे प्रभु बम बम भोले भंडारी हाणे चवण तो चाहे पर आवाज कीअं थी निकिरे बकरे जे मुख मां बम 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 अहिड़ी आवाज निकिरण लॻी भगवान जो इहो बि नालो पइजी वियो बोल बम 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 भोले चवनि भाई बम बम भोले भगवान खे खिल अची वई हंसी अची वई त अॼु बि भक्त बम 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 करे भगवान शिव खे खिलाईंदा आहिनि आनंद ॾींदा आहिनि इन तरह से मिली करे छा चयो ख़बर अथव हर 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 महादेव भोलेनाथ हर हर महादेव हर 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 महादेव भोलेनाथ हर हर महादेव महादेव भोलेनाथ हर हर महादेव महादेव भोलेनाथ हर हर
चए त हर हर महादेव। तव्हां छो था चओ? असां जहिड़ा पापी माण्हू चओ, तव्हां छो चओ? तव्हां न चओ जे पाप कया कोई भगवान जो नालो खणे न चओ न हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। हिकु बार कोई हर हर महादेव चए त हुन जा अश्रु ख़तम। ॿियो बार हर हर महादेव चए। इहो हुयो असांजी सिंधी भागवत कथा जो पार्ट 1। पार्ट 2 ॾिसण लाइ थोरो इंतज़ारु करिणो पवंदो। ॾाढो जल्दी पार्ट 2 बि असांजे चैनल ते अची वेंदो ऐं कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे सिंधीअ में भागवत कथा कीअं लॻी। सुठी लॻे त लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं असांजो सहयोग कजो सिंधी चैनल खे वधाइण में। धन्यवाद।